आशिक दुरूद पढ़ना न छो बुद्ध में अली मोहम्मद खान तो दुरूद पढ़ण सा सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले ओ टंडरे अल्लाह यार खाचण वारा चो थी वने थी जन्नत जी तसला चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हुजे विर्द जुबान ते या अल्लाह चौ चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह प्या पढ़ंदा सी सुबहान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह दिल खोले चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह दुरूद केर पढ़ंदो आ चौ सिक जहें के हुजूर जी सीने में पक्का समझो हो अज मदीने में सिक दिल जो कनेक्शन मिला लतीफ सरकार दाह करे चयो के वे झिड़ा भी दूर के वे झिड़ा भी दूर अल्लाह के दूर पे औदा सुपरी के वे झड़ा भी दूर के दूर बे औदा सुपरी के चढ़न नचते अल्लाह के विसरन नमू जिय में कुंडी पूर्ति मूसी बना सुपरी सोने लतीफ दाह करे चयो हिकड़ा वेझड़ा हूंदे बि परे हूंदा हन हिकड़ा परे हूंदे बि वेझड़ा हूंदा हन हिकड़ा वेठा मक्के में हन पर दिल उन्हनि जी ॻोठ पाकिस्तान में आ पर हिकड़ा वेठा ॻोठ मोहम्मद कज़ाक जे सरज़मीन ते हन पर उन्हनि जी दिल अॼु मदीने पाक में आ जिस्म जो मुंहिंजा दोस्त सौदो दुनिया सां थींदो आ दिल जो सौदो यार सां थींदो आ इन करे जेकी घड़ियूं वेही थो जिस्म तुंहिंजो हिते हुजे जिस्म तुंहिंजो हिते हुजे पर अखड़ियूं बूटे तसव्वुर कर त जहिड़ो आहियां तहिड़ो अॼु दिल मुंहिंजी महबूब जे दरबार में आ इहो तसव्वुर करे वे त जीअं मासूम बचड़ो रोई अमड़ खे पाण छिकी दोआ अज मां रोई पांजे महबूब जे रहमत जो कनेक्शन पाण दे छिके रहियो हां यो तसव्वुर करे चो दिल सिक जहें के हुजूर जी सीने में पक समझ हो मदीने में सिक जहें के चो सिक जहें के हुजूर जी सीने में उहो पक्का जानो अजवा मदीने में थो घोरा
एस थो घोरा एस घोट हबीबुल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह चो सल्लल्लाहु दिल खोले चो टाइम उठाई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह आखिरी मिसरो कंदा खोले बुध छोटकारो दुरूद दोहार न जो आ इलाज दुरूद बीमारन जो जेकॾहिं गुनाह माफ़ कराना थई अज दिल खोले मुझे दिल भर ते दुरूद पढ़ पर जे डॉक्टर ने ला इलाज करे छडियो थई इश्क मोहब्बत सा अखियों बंद करे तसव्वुर महबूब जे गुंबज़े खज़रा जे तरफ करे दुरूद पढ़ दिस त दीदार थे थो या न थो छोटकारो दुरूद तोहार न जो दुरूद बीमारन जो ही वजीफो दस्यो हर वलीउल्लाह ही वजीफो दस्यो मुले बोलवी है ना हे वजीफो दस्यो हर वलीउल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह एकड़ो मिसरो कोन पे पढ़ियो पर पढ़ा थो चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह मिसरे दे तवज्जो कजा हुयो दादी हवाला जन्नत में सुने दादे महर में दुरूद पढ़ियो इते घणन जा वुजू टुटी पौंदा पर सजण साईं जो फकीरा दलील ॾेई पो हलंदो मैं अॻिते हुयो दादी हवाला जन्नत में हक महरम ॾाॾे दुरूद पढ़ियो हिय चए पियो सुहिणो सफ़ीउल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह ॾाॾे आदम हक महर ॾिनो न ॾाढी हवा खे तू चंदे हे वरी कीअं तदे हक महर किए थियो हक महर तदा शरीयत जो मसलो आ कानूनी कम आ न का शे खरीद करणी आ त छा ॾियणो आ एवज़ त ॾियणो आ न कणक केर खरीद कंदो त मुआवज़ो त ॾींदो न सरिया खरीद कंदो मुआवज़ो ॾींदो न ज़ाल मुड़स जे लाइ अल्लाह ताला जो निज़ाम कुदरत रखियल आ न त जेको ज़ाल सां निकाह कंदो आ निकाह करण वक़्त दा मौलवी पुछंदो आ त हक महर में छा थो ॾी जवाब ॾे पुछंदो आ न मौलवी ॾाढे आदम वक़्त मौलवी त कोन हुया पर ॾाढी हवा सां शादी त हुई न गाला गाला शादी त हुई न अजीब राज़ आ जेकॾहिं न तोखे ॿिनि लफ़्ज़नि में ॿुधायां तॾहिं बि तुंहिंजी दिलि ठरी पवंदी पर थोरो खोले थो ॿुधाई इन जे करे तो खोले ॿुधाई त ख़बर तोखे पई त ही जहान जोड़ियो यार यार जे लाइ ॾाॾे आदम अलैहिस्सलाम ॾाढी हवा खे हक महर में छा ॾिनो चो दुरूद ॾिनो
छो त अहिड़ी शादी काइनात में वरी कंहिंजी न पई थी सघे जीअं ॾाॾे आदम जी ॾाढी हवा सां थी त मुंहिंजा दोस्त अहिड़े निकाह में हक़ महर बि अहिड़ो जो वरी कंहिंखे नसीब ई न थिए। अज़ीज़ाने मन जेकॾहिं केरु सवाल करे थोरो तवजह ॾिजां केर सवाल करे त दुरूद महबूब ते महबूब त आखिर में आयो केर चवई दुरूद महबूब ते महबूब त आखिर में आयो पो ॾाॾे आदम कीअं दुरूद पढ़ियो यकदम देर न कजां हीअ चइजांसि क़ुरान करीम जी आयत पढ़ चवंदो कहिड़ी चइजांसि चओ अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह जे ज़ात जे सुणे क़ुरान करीम ते गौर कर अल्लाह ताला फरमाए सके पियो त इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अला मुहम्मद चई सके पियो अल्लाह उन जी कुदरत हुई छो त क़ुरान मुझे मुस्तफा ते ऐलाने नबूवत खां पोइ नाज़िल थियो लेकिन ॻाल्हि अल्लाह ईअं कान कई अल्लाह ताला ईअं बि कोन चयो त इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल अब्दिही मुझे बान्हे जे मथां मेराज में बान्हे जो जिक्र पियो अचे लेकिन अल्लाह ईअं बि कोन चयो छो त जेकॾहिं अल्लाह फरमाए हा त युसल्लूना अला अब्दिही त मेराज खां पोइ दुरूद साबित थिए हैं जे अल्लाह चवे है युसल्लूना अला मुहम्मद त महबूब जे ॼमण खां पोइ साबित थिए हैं अल्लाह फरमायो युसल्लूना अलन नबी हाणे नबी कॾहिं थियो आहे ॿिए पासे नथा वञो सिधो मदीने ॾे था हलूं नथा कयो या ॻाल्हि मौत अला न वठो सुभान अल्लाह ॻाल्हायो न ॻाल्हायो न मोहम्मद ईसा माण्हुनि खे झल ॻाल्हाइनि न ॻाल्हायो न इश्क में घारी न विझो न तवजह कयो छापे के हेरे ख्याल कयो तव्हां छापे चयो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़ुरान करीम में फरमायो युसल्लूना अलन नबी अल्लाह जी ज़ात बाबरकात मुंहिंजा फरिश्ता मुझे महबूब जे मथां दुरूद सलाम मोकिलीं था लेकिन कंहिंजे मथां अलन नबी नबी जे मथां हाणे भला नबी कॾहिं खां थियो अचो दरे मुस्तफा ते हलूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां नबी कॾहिं बनिया मुझे करीम मुस्तफा फरमायो ओ पुछण वारा कुलतु नबिय्यु व आदम बैनल माइ व तीन मुझे करीम मुस्तफा बुधाए छड़ियो ओ पुछण वारो ओ दिल में ख्याल रखण वारो मां मुस्तफा उन वक्त भी नबी हुयुसे जॾहिं आदम जे जिस्म खे मलाइक मिट्टी ऐं पाणीअ में ॻोहे रहिया हुया अञा आदम जो जिस्म मिट्टी ऐं पाणीअ में ॻोहिजे पियो मुझो मुस्तफा उन वक्त भी नबी आ त जॾहिं आदम ठहियो आ जॾहिं आदम ठहियो आ जॾहिं आदम ठहियो आ मौला मनो कई आ आदम खे जन्नत में कहियां दो ॻाल्हाए गला गला कहियां दो चो अल्लाह ॾाढी हवा के पैदा कयो चो अल्लाह मां मौज़ू ते मोटन सु जल्दी में ॾाढे आदम के पैदा कयो अल्लाह ॾाढी हवा के पैदा कयो अल्लाह पो मूंखे जवाब ॾे उते भला दाणो पैदा करण वारो केरा गला गला केरा दाणो पैदा करण वारो अल्लाह वरी मनो करे रहियो आहे त न खाइजा हे जन्नत जा मज़ा ॾिसे थो पियो हे जन्नत जा ठठ ॾिसे थो पियो न खाइजा हेॾो न खाइजा मां तोखां थो पुछां जंहिंजी हुकूमत आहे हुकुम उन जो आहे या ॿिए जो आहे जवाब ॾे जन्नत में मोकलण वारो पाण पासीरन मां ॾाढी हवा के पैदा करण वारो पाण दाणो बनाइण वारो पाण दाणो बनाए भला उते शैतान खे मोकलण वारो केर आहे जवाब
उन शैतान लाइन के मोकले करे उन अजीब अंदाज में ॾाढे आदम के तो चवे गाल बुध ऐ सोना आदम हे दाणो खाईंदे त सदाई हिन ठठ में हूंदे दाणो खाईंदे त सदाई हिन गला गला दाणो खाईंदे त सदाई हिन ठठ में हूंदे जेके माण्हू चवंदा हन त आदम खां ख़ता थी भुलियल हन नबी ख़ता खां पाक हूंदो आ जेके चवंदा हन आदम खां गफ़लत थी वई भुलियल हन आदम अलैहिस्सलाम छा तमाम अंबिया गफ़लत खां पाक नबी तमाम मासूम पो इहो राज़ कहिड़ो आ चो अल्लाह जे कुदरत जी हिकमत हुई अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जूं मसलिहतूं आदम अलैहिस्सलाम जे मथा इए मुंहिंजा दोस्त ज़ुहूर करे छॾियूं ज़ाहिर करे छॾियूं जो आदम अलैहिस्सलाम जे अंदर में जन्नत जे रहण जो एॾो रब शौक़ पैदा कयो जो आदम चयो दाणो थो खावां हितों ॿाहिरि काॾे निकिरां राज़ कहिड़ो हुयो जे आदम दाणो न खाए हा त सदाई जन्नत में बहुजन जन्नत रब ॿिनि लाइ ठाही कान हुई जे दाणो न खाइन हा आदम दाणो न खाए हा त ॾाढो आदम ॾाढी हवा ॿिनि जे लाइ जन्नत ठही कान हेॾो आदम यार काॾे वञे हा जवाब ॾे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जे दाणो न खाइन हा त इब्राहिम खलीलुल्लाह कीअं बणिजे हा जे दाणो न खाइन हा नूह नजीउल्लाह कीअं बणिजे हा जे दाणो न खाइन हा इस्माइल ज़बीहुल्लाह कीअं बणिजे हा दाणो न खाइन हा कोहे तूर ते मूसा कलीमुल्लाह कीअं बणिजे हा दाणो न खाइन हा त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बिना पीजे ईसा रूहुल्लाह कीअं बणिजे हा अञा चई छॾिजे दाणो न खाइन हा त इमामुल अंबिया कीअं अचे हा मनशाए खुदा हुई ऐ मुंहिंजा आदम दाणो तूं खा त ॿिनि मां जन्नत भरे मां थो छॾियां इहा दाणो ख़ता नाहे पर अता है गाला गाला दाणो खाइणो ख़ता नाहे पर चो ख़ता नाहे पर भला ॿियो कुझु बि न थोरो मञ इहो त मञ जे दाणो न खाए त खान साहब तूं हुजी जे दाणो न खाए हा म्या अली मोहम्मद जेकॾहिं दाणो न खाए हा म्या नसीर अहमद कज़ाक त पोइ तूं असां बि न हुजऊं हा जे तूं असां हिन दुनिया जे नज़ारनि में ख़ुशि हूं पोइ त ख़ता नाहे अता आहे न अता कंहिंजी आहे चओ मालिकनि जी आहे न उन मालिक अता कई थिए ॾाढे आदम जो थोरो क़बूल कर ॾाढे आदो थोरो क़बूल कर लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई मां पंहिंजे तरफ़ो न अल्लामा जामी रहमतुल्लाह तआला अलैह ॾाढे आदम खे ख़ता जी माफ़ी मिली कंहिंजे करे इहो बि ॿुधाई थो हिकिड़े शहर में लेकिन अल्लाह ताला जो सुहिणो नबी नूह अलैहिस्सलाम ॿुधो अथई ॻाल्हा ॻाल्हा ओ पंजतन पाक सां प्यार करण वारा दिलि खोले सीनो चौड़ो करे हल दुनिया ते आले रसूल सां इश्क करण वारा सीनो चौड़ो करे हल दुनिया ते सहाबा सां प्यार करे अदब करण वारा सीनो चौड़ो करे हल दुनिया ते याद रखी छॾजां जंहिंखे न रब पंजतन पाक जो प्यार नसीब कंदो आहे अञा ईअं चवण ॾे मूंखे जीअं न अल्लाह उन बचड़े खे रोअण नसीब कंदो आहे जंहिंखे अमड़ जी थञ नसीब रब करणु चाहींदो आहे उन बचड़े खे अल्लाह रोअण जी तौफ़ीक़ ॾींदो आहे जंहिंखे न अल्लाह जन्नत में ॾिसण चाहींदो आहे उनखे आले रसूल पंजतन पाक जो प्यार रब नसीब कंदो आहे नूह अलैहिस्सलाम केर ॻाल्हा ॻाल्हा आदम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ख़त्म कान कंहिं में बीठी आहे अल्लाह जे नबी नूह अलैहिस्सलाम खे हुकुम थियो कहिड़ो ऐं मुंहिंजा नबी ॿेड़ी तैयार कर कहिड़ो हुकुम थियो ॻाल्हा ॻाल्हा छा कर ॿेड़ो तैयार कर ॿेड़े में सभु कुझु आयो ही बाया हो बाया तफ़सील में नथो वञा लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिंखे न चाहियो रब वो नूह अलैहिस्सलाम जो बचड़ो जूदी जबल जे टकरीअ ते चढ़ी वियो जे अल्लाह मींहुं वसाईंदो न भले वसाए भला वॾा तूफ़ान ईंदा भले चयो मींहुं केॾो भुजे पर न जबल जे मथां किथे ईंदो हुनखे कहिड़ी ख़बर त ख़ुदा जंहिंखे रखंदो आहे त उनखे सीर जे विच में बि रखी छॾींदो आहे जंहिंखे ख़ुदा पकड़ कंदो आहे त जूदी जबल जे चोटीअ तां बि पुरज़ा पुरज़ा करे छॾींदो आहे
अल्लाह जा बाना लेकिन तोखे अंदाज़ो नाहे। अज ही गौर सां गाल बुधजा। अल्लामा जामी रहमतुल्लाह ताला अलैह पांजे इश्क जे जुबान में